Sindhi Association of Hong Kong and China and Mali Cultural Academy India तरफा अवां तमाम मुअज़्ज़िज़ मेहमानन जो हार्दिक स्वागत है, अभिनंदन है। सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाल जियन गाहा गलपट गभरू लोहा लिंग संदन दारुवदड़ा दंदड़ा कचरा नेण सुहन सिंधियुनि समाजण सूह वधाई सिंध जी। मस्त कलंदर झूलेला, मस्त कलंदर झूले, मस्त कलंदर झूलेला। तालियों से मुझे साथ दीजिए प्लीज। मस्त कलंदर झूलेला, मस्त कलंदर झूले, मस्त कलंदर झूलेला, मस्त कलंदर झूले। लाल कलंदर सेवण जा सरदार, लाल कलंदर सेवण जा सरदार। जीवे जीवे शाल कलंदर, जीवे जीवे शाल कलंदर, सिंधड़ीअ जा सिंगार। लाल कलंदर लाल कलंदर सेवण जा सरदार, लाल कलंदर सेवण जा सरदार। जीवे जीवे शाल कलंदर, जीवे जीवे शाल कलंदर, सिंधड़ीअ जा सिंगार। लंगड़ा निमाणीअ दा जीवे तीवे पालिया, लंगड़ा निमाणीअ दा जीवे तीवे पालिया। जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना। ओ जीवे तीवे पालना, ओ जीवे तीवे पालना। लंगड़ा निमाणीअ दा जीवे तीवे पालना, लंगड़ा निमाणीअ दा जीवे तीवे पालना।
जीवन जोगियड़ा मन को भेरो कन जीवन सामियड़ा मन को भेरो कन जीवन जोगियड़ा मन को भेरो कन जीवन सामियड़ा मन को भेरो कन गयो मन को भेरो कन जीव जियारो कन मन को भेरो कन जीव जियारो कॉलेज में गाइण की कोशिश कई हिकड़ो गानो तो माके हिकड़े ही गाने में 2 प्राइज मिला। हिकड़ो प्राइज गानो शुरू करण के लाए, बियो प्राइज बंद करण के लाए। तॾहिं खां वठी मां गाइण जो ना पर हिकड़े नंढे से टाउन मां निकरी करे 24 कलाक जी मुंबई की यात्रा करे और तहांजे इन सुहिणे शहर सुहिणी जनता जे विच में पहुता है ॾाढो सुठो तो लगे। जेके खिलाने जे लाइ मांखे सॾु कराया अथनि, जेके जालुनि सुधा वेठा आहिनि उन्हनि के लाल साईं खिलण जी हिम्मत ॾियो। शादी खां पोइ स्थिति इहा थींदी आहे कि अगर मुड़ुस खे कंहिं ॻाल्हि ते खिल बि ईंदी आहे त वीचारो ज़ाल जी तरफ़ ॾिसंदो आहे। ज़ाल चवंदी हा मन तिल तॾहिं वीचारो खिलंदो आहे। ये सब थींदो आहे। नए नओं विहांव थींदो आहे। आदरणीय नूतन दास जी गवाह नओं विहांव थींदो आहे। तव्हां उन्हनि जो बेडरूम चेक कयो, ॾिसो तव्हां उन्हनि जो बेडरूम नओं विहांव थींदो आहे। ॾाढो सुठो लॻंदो आहे। प्रिंटेड पर्दा, गुलाबी वॉल्स,
ग्रीटिंग कार्ड्स तमाम सुठो लगंदो आहे। 5 साले खां पोइ हुननि जो बेडरूम चेक कयो, मथे जे सूरज जूं गोलियूं, आयोडेक्स मलहम, बाबा रामदेव जी योग जी कैसेट, इहो सभु मिलण लॻे त सम्झो माण्हू प्रोग्राम ॿुधण लाइक़ थी विया। असांजो सिंधी भाउ हमेशह मस्ती में रहंदा। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, शादी खां पोइ 5 सालनि खां पोइ बि ख़ुशि लॻो। अरे मां चयमि कीअं ख़ुशि लॻो पियो आहे? चई मां ख़ुशि हिन जे करे लॻो पियो आहे कि असांजे ज़ाल मुड़ुस में हमेशह लड़ाई थींदी आहे, इन जे करे ख़ुशि। अरे मां चयमि ले हिकु त विहांउ खां 5 सालनि खां पोइ बि ख़ुशि, तंहिंखां पोइ बि चईंदो लड़ाई थींदी आहे त ख़ुशि रहंदा आहिनि। चई हा यार दोस्त, लड़ाई थींदी आहे त मुंहिंजी ज़ाल बासण फिटी करे मूंखे हणंदी आहे, लॻी वियो त हो ख़ुशि थी वेंदी आहे, न लॻी त मां ख़ुशि थी वेंदी आहियां। ये असांजे सिंधी भाउरनि जे हर स्थिति में हर मौज में ख़ुशि रहण वारा माण्हू आहिनि। प्यारा भाउरो ऐं भेनरो, अॼु जी हिन सिंधी महक जे शाम में तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। दिली आजिया है, भली आया जी करे आया। कुरोड़े कुर्ब तव्हांजा जो आया असां वटि पेर भरे, न को असांजी तव्हां बिना सड़े, न को तव्हांजी असां बिना सड़े। इहो नीअ जो नातो सदा जुड़ियो रहे। सिंधी एसोसिएशन हिकु ई सिंधी एसोसिएशन हांगकांग में आहे जंहिं लगातार 20 सालनि खां वठी चेटीचंड ते सिंधी मेला मचाए सिंधियत जी जोत जारी रखण जी कोशिश कई आहे। असांजी निमाणी कोशिश इहा ई आहे त हांगकांग जे अंदरि या दुनिया जे अंदरि जिते बि सिंधी आहिनि उते सिंधियत जी जोत जगंदी रहे, सिंधी ॿोली या सभ्यता जो वाधारो थिए ऐं असांखे जेको अबाणो वरसो पंहिंजे माइटनि वटां मिलियो आहे, पंहिंजे वॾनि वटां मिलियो आहे, उहो असीं नंढी टईअ खे वरसो ॾेई वञूं। राम जवाराणी, राम जो ट्रेडमार्क है, राम सदाई अच्छा कपड़ा पाईंदो है, अच्छो सूट या अच्छी सफारी। सब खां पहले मां थोरा तो आहियां सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग ऐं चाइना जो जंहिंजा बानीकार श्री नोदन तोलानी, मिस्टर लाल हरदासाणी, हुनजा सभु ॿिया भाउ कमेटी मेंबर जिन असांखे मौक़ो ॾिनो हिते अचण जो, तव्हां सां मिलण जो। माली कल्चरल एकेडमी हिकु अहिड़े अदीब जे नाले ते बर्पा कई वई आहे जंहिंखे असीं बहुमुखी शख़्सियत करे सघूं था। हुन पंहिंजे कलम सां समाज खे कई काविश ॾिना जिन समाज खे हिकु नई राह, नओं पेचरो हमेशह बि ॾेखारियो। हिन कई नावल लिखिया, कई कहाणियूं, कई मज़मून, हर शाख ते हुन पंहिंजो कलम हलायो। दूरादेश हो हुन हिन ॻाल्हि जो जॾहिं अहसासु कयो त विरहाङे खां पोइ जेके सिंधी सभु टिड़ी पखिड़िजी विया आहिनि त असांजी ज़रूरु सिंधी ॿोलीअ खे दहरम रसंदो। असांजी सभ्यता, संस्कृति, असांजी परंपराउनि जो जेको आहे उहो गॾु न हुअण जे करे, ज़मीन हिकु हंधि असांखे न मिली, हिकु देश न हुअण जे करे ज़र बरसी आहे, त हुनखे हुन भरपाईअ जे लाइ वोकल कल्चर जी ज़रूरत महसूसु थी, यानी कि रंगमंच, सिंधी रंगमंच। इन करे हुन सिंधी रंगमंच लाइ बि कई नाटक लिखिया। न सिर्फ़ु एतिरो, पर हुनजी पालतू निगाह जेका आहे उन घणनि नवनि कलाकारनि खे ॻोल्हे, उन्हनि खे ठाहे ठपे तराशे सिंधी रंगमंच के ॾिना, जंहिंमें भगवती नावाणी ऐं सतराम अरोड़ा मूं सम्झो तो सभिनी उन्हनि खे ॿुधो हूंदो। ऐं उन्हनि खे अॻियां वध ॾियण लाइ कलाकार मंडल जोड़ियाई ऐं पूरे देश जे हर कोने कोने में वञी करे उन्हनि जा प्रोग्राम पेश कई ऐं सिंधियत जो फैलाव करण में हुन वॾो हिकु तारीख़ी योगदान ॾिनो। अहिड़ी शख़्सियत जंहिंजे दिलि जे किनारनि ताईं सिर्फ़ु सिंधियत ई सिंधियत भरियल हुई, उन जे यादि में असां हीअ माली कल्चरल एकेडमी जोड़ी आहे ऐं जंहिंमें हर साल असां साहित्यकारनि, कलाकारनि खे पुरस्कार ॾेई उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करे उन्हनि जी नई राह लाइ असीं कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, हिन दफ़े हिंदुस्तान जे सरहदुनि खां ॿाहिरि निकिरी तव्हांजे मुल्क में पहुता आहियूं। तव्हांखे असां खां वधीक आफ़रीन आहे जेके पंहिंजे मुल्क में रहनि था, पंहिंजे भारत जे ज़मीन ते जेके सिंधी रहनि था, उन्हनि खे पंहिंजी संस्कृति, सभ्यता, परंपराउनि
जे फैलाव ऐं वाधारे लाइ जेको कुझु कनि था उहो स्वाभाविक आहे, हुननि खे करिणो आहे, हुननि खे पंहिंजो देश आहे उते, भले असीं उते माइनॉरिटीअ में आहियूं पर असांखे साधन या असांजो उते हिकिड़ो पंहिंजो देश सम्झी असीं उते वेठा आहियूं, हुन में असांखे करिणो आहे। पर जेके सजण सिंधी पंहिंजो देश भारत खे छॾे करे दुनिया जे कुंड कश में वञी पंहिंजा उन्हनि डेरा खोलिया ऐं उते वञी करे उहो वसिया, सचमुच शाबस उन्हनि खे आहे। उते वञण सां न सिर्फ़ु उन्हनि पंहिंजो वजूद क़ाइमु कयो आहे, पर पंहिंजे वजूद सां, पंहिंजी ईमानदारीअ सां, पंहिंजे महिनत सां उन एरिया खे, उन शहर खे, उन मुल्क खे बि उन्हनि बहकाए छॾियो आहे। सिंधियुनि जी ख़ासि ख़ूबी आहे इहा त जंहिं बि ज़मीन सिंधियुनि खे पनाह ॾिनी आहे, पोइ उहो उन्हनि जी जनम भूमि हुजे या उन्हनि जी कर्म भूमि हुजे, उन जे ज़रे ज़रे सां उन्हनि मोहबत कई आहे। ऐं साॻी मोहबत अॼु मां हिते ॾिसां थो त हांगकांग में रहंदे सिंधियुनि हितां जी मुल्क सां निभाईंदे पंहिंजे परंपराउनि, पंहिंजे संस्कृति, पंहिंजी सभ्यता खे न विसारियो आहे। हीउ 20 सालनि जो जेको लंबो सफ़र हुननि कयो आहे, उन में हिंदुस्तान मां बेशुमार कलाकार, साहित्यकार हिते आया आहिनि ऐं जिन जो उन्हनि सन्मान कयो आहे ऐं उन्हनि जी सिंधियत जी जेका जोत आहे तव्हां ताईं पहुचाई अथई। मां हिते वियुसि त घणनि ई मंदरनि में मूंखे लाल साईं जी मूर्ति, गुरु नानक जी मूर्ति नज़र आई, जेके असांजे हिंदुस्तान जे कुझु वॾनि शहरनि में न मिलंदियूं। उते कोई सत्यनारायण जी कथा नथो रखे, पर हिते मूं ॾिठो त घरनि में सत्यनारायण जी कथा जो बि आहे। उन सां गॾु तीजड़ीअ जा ॾिण, ॾियारी, चेटीचंड जा मेला, जेके असांजे हिंदुस्तान में मां ईअं भायां थो त वॾनि शहरनि मां शायदि निकिरी विया आहिनि। सो आफ़रीन आहे तव्हां भाउरनि खे जेके ॿिए मुल्क में अची करे पंहिंजे परंपराउनि ऐं संस्कृतीअ खे तव्हां बिल्कुलु न सिर्फ़ु उनखे संभालियो आहे पर उन में इज़ाफ़ो कयो आहे। नौजवान पीढ़ीअ ते उहा वर्सो जेको आहे, जीअं मिस्टर लाल चयो त इहो वर्सो असांखे सही माना में सिंधियत जो पंहिंजे नौजवाननि खे ॾेई वञिणो आहे। जी असीं नथा ॾियूं त शायदि तारीख़ असांखे कॾहिं माफ़ न करे सघंदी। त काफ़ी बुज़ुर्ग वेठा आहिनि, मां उन्हनि जो बि ज़बरदस्त थोराइतो आहियां जे उहे तकलीफ़ूं न वठनि हा या उहे उन सिंधियत खे बचाए असांजी पीढ़ी ते न ॾिना त शायदि अॼु असांखे ॾाढी वॾी तकलीफ़ थिए हा। सो इन्हनि लफ़्ज़नि सां मां तव्हां सभिनी भाउरनि जो वरी शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। 94 में मिस्टर मोहम्मद वाली साहब हिते आया हा ऐं उन्हनि जेको कुझु पंहिंजे तक़रीर में, पंहिंजे भाषण में चयो हो, उहो मिस्टर नूतन तोलाणी साहब सांडे रखियो आहे। इहो बि ॾेखारे थो त हुनखे पंहिंजे प्राचीन वर्से लाइ केतिरी मोहबत आहे। उहो साॻियो वर्सो हींअर तव्हांजे साम्हूं अचे थो। ज़ोरदार मूंखे लॻे थो तारियुनि जा फ़ौका खपनि, तारियुनि जी गूंज खपे। मां नूतन दास तोलाणी साहब। दोस्तों, माली कल्चरल एकेडमी जे तरफ़ां साहित्य जे खेत्र में असीं हर साल अवार्ड ॾींदा आहियूं। अॼु असांजे विच में बॉम्बे यूनिवर्सिटी जो प्रोफेसर डॉक्टर बलदेव मटलानी असांजे विच में आहे। हिन साल जो अवार्ड डॉक्टर बलदेव मटलानी खे वञे थो। मां अर्ज़ु कंदुसि भाउ के शीतल खे त हू मंच ते अचनि ऐं पंहिंजे मुबारक हथनि सां असांजे हिन साहित्यकार जो सन्मान कनि। हर ॿी साले सिंधी डायरेक्टरी कढंदा आहियूं। हिन साल बि असां सिंधी डायरेक्टरी कढी आहे, जंहिंजो विमोचन असीं भाउ मिस्टर के शीतल खां कराइणु चाहियूं था। मिस्टर के शीतल। ये तव्हांजी पंहिंजी हांगकांग जी सिंधी एसोसिएशन ऑफ हांगकांग ऐं चाइना जे तरफ़ां छपियल डायरेक्टरी आहे। सीडीज़ तव्हांखे ॿाहिरि गेट जे ॿाहिरां मिली सघंदियूं। इन सीडीज़ सां तव्हां पंहिंजे घर जे दरो दीवार अंदरि, पंहिंजे घर जी चार दीवारी अंदरि असांजे हिननि फनकारनि खे ॿुधी हो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, हो नाले साईं जे बेड़ो तार मुंहिंजो, आया
में जा मेला 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 सिंध में जा मेला है यारो लगना ही रहना सिंध में जा मेला है यारो लगना ही रहना सकर सिकंदराबाद होते बम्बई हैदराबाद होते सकर सिकंदराबाद होते बम्बई हैदराबाद होते गांधीधाम जी याद मुझे आसगड़ी हीराबाद होते गांधीधाम जी याद मुझे आसगड़ी हीराबाद सिंध में जा मेला 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 सिंध में जा मेला है यारो लगना ही रहना तुझे मारून के सीने में सांझो बता तुझे मारून के सीने में सांझो बता तुझे लायुन लयुन खे मां चंदन चवा शाल तुझे कुख्य मापियो हर हर दमा वीर तुझो पिया वीर तुझो छा लिखी बचे को ओला पे जाती उड़ा होती कोवा ओ दुखे भारी मेरी हल्लो बल्लू चलड़ो पानी मेरी हल्लो बल्लू चलड़ो पानी मेरी मुझो चलड़ो आपको चीज मेरी नीचो गिरगिलो नीचो तुम्हारे घर मेरी दरने बिकर मेरी लगने वाली मरे चलड़ो पानी मेरी यदियो चलड़ो पानी मेरी आए दियो चलड़ो पानी मेरी गिरगिलो चलड़ो पानी मेरी वजू नगारा वजू नगारा वजू नगारा वजू नगारा शाही का बच्चा बचे मुझे अड़लती सदा गुल बचे मुझे हम बचे सदा गुल बचे वजू नगारा वजू नगारा वजू नगारा वजू नगारा शाही का बच्चा बचे मुझे अड़लती सदा गुल बचे मुझे हम बचे सदा गुल बचे हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे सिंधी तॾहिं तूं आहीं जे ॿोली तुंहिंजी आहे सिंधी त सही माना में हांगकांग जा सिंधी ही सिंधी आहिनि जिन जे रग रग में सिंधियत आहे